आही सिंध मुंहिंजी मां जिनो सॾ अवामी न्यूज़ आही सिंध मुंहिंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जाम शोरो मां ख़बर ॾींदा हलूं त जाम शोरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां भरपूर मोट मिली रही है। क़ौमी काज खे सक़ाफ़ती वेस पाए भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। जाम शोरो जी सुहिणी धरती भी सक़ाफ़ती रंग सां रंगजी वई है। हर तरफ़ नारनि जी गूंज में नौजवान क़ौमी गीत ते रक़्स झुमरियूं ॾिसी जाम शोरो शहर ख़ुशियुनि में मुरकी पियो है। जॾहिं त नौजवान सिंधी टोपियूं पटका अजरकूं पाए सिंधी सक़ाफ़त नओं जनम वठी छॾियो है। सिंध धरती सां वफ़ा करण वचन पिण वरजायो वियो। ॿिए तरफ़ शहरनि सियासी समाजी अदीब अॻुवान NB खोसो, हाजी खान मतेलो, राशिद लाखेर, वकार अब्बासी ऐं ॿियनि शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे रैली जी सूरत में सिंधु माथिरी जी मशहूर पॉइंट अल मंज़र ते पिण गीत जी गूंजार में दरिया बादशाह के भरपूर भेटा पेश कंदे सिंध ऐं सिंधी सक़ाफ़त सां वॾे जोश ऐं जज़्बे सां मोहब्बत जो इज़हार पिण कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।